तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों। नेक्स्ट एपिसोड तकरार ड्रामे में छा थींदो, छा बाक़ी मीर माण्हू वठी करे दरिया खान जे मथां हमिलो कंदो या वरी सजावल मूसा खां इजाज़त वठी दरिया खान जे मथां हमिलो कंदो हाकिम ज़ादी खे छॾाइण जे लाइ। छा नवाब इहो जहिड़ो कराइणु चाहे थो या मूसा वरी जेको आहे दरिया खान जो साथ ॾींदो ऐं सभिनी जे ख़िलाफ़ु थी वेंदो। छा लाला जा इहे माण्हू वञी करे मूसा जो पीछो कंदा ऐं कामयाबु थी वेंदा या मूसा इन्हनि खे सटको कढी उतां भॼाईंदो ऐं दरिया खान छा कंदो। दरिया खान जेका मूसा खे ना कई आहे जो छा वरी मूसा खे हा कंदो हाकिम ज़ादी जे लाइ। सॼी कहाणी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में, इन खे आख़िर ताईं ॾिसिजो, तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी। अॻी एपिसोड तकरार जी कहाणी आहे ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त नवाब खान इहा ॻाल्हि कंदो ज़रीना बेगम सां हाकिम ज़ादी खे मां हिकु चकर ॾिसी पोइ इन खे पूरो कंदुमि, यानी उन जे मारण जो सोची रहियो आहे। बाक़ी नेक्स्ट एपिसोड में सजावल इहो सलाह कंदो पंहिंजे बॉडीगार्ड दोस्तनि सां अकबर सां त मां मूसा खां मयार लाहे करे मूसा मुंहिंजो कमु नथो करे सघे त मां सजावल सां वञी सिधो मुआदो अटकाईंदुमि, यानी उहो इंसान दरिया खान सां वञी सिधो मुआदो अटकाईंदुमि ऐं उन खां हाकिम ज़ादी ज़ोरी खसे ईंदुमि। मतिलबु सजावल जो चवण जो मक़सदु इहो आहे। बाक़ी मीर नवाब खां इजाज़त वठी इहे माण्हू वठी वेंदो लाला सां गॾु ऐं इहे कोशिशि कंदो त हमिलो करे हाकिम ज़ादी खे दरिया खान खे छॾाए अचां। बाक़ी मूसा जेको दरिया खान खे चई आयो त ॾुखिया मलनि पोइ पछताईंदो दरिया खान बाद में मूसा खे मोटाए। लेकिन हाणे लाला बि जेको मूसा जे पोयां माण्हू जेका छॾिया आहिनि लाला खे मूसा खे ख़बर पइजी वेंदी मुंहिंजे पोयां इहे माण्हू लाला छॾिया आहिनि। लाला खे नवाब खान ते बि एतबार न आहे। इन जे करे दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।